अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अदाकार हिदायतकार ज़फ़र खोखर तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अर्ज़ु रखंदो हलां त ईंदड़ हफ़्ते खां इंशाअल्लाह ताला असां फन टीवी न्यूज़ एंड एंटरटेनमेंट HD जे पारां यूट्यूब चैनल आहे असांजो, उनजे पारां शुरू करे रहिया आहियूं सिंधी टेली फिल्म गब्बर सिंधी। गब्बर सिंधी हिकिड़ो लाजवाब कॉन्सेप्ट आहे जेको असांजे पहिरीं प्यारे भाउ ऐं हिन फिल्म जे प्रोड्यूसर अदा फयाज़ लाशारी जो मरकज़ी ख़्यालु आहे ऐं उनखे लिखियो आहे सिंध जे तमामु वॾे महान राइटर अदा वाजिद आज़ाद होलियो साहब। सो इंशाअल्लाह ताला ईंदड़ हफ़्ते खां हुनजी शूटिंग शुरू थींदी ऐं हिन में सिंध जा तमामु बहितरीनु अदाकार असां सां गॾु कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें सुपर लीड किरदारु करे रहियो आहे हिन महिल सिंध जो तमामु वॾो कलाकार ऐं मज़ाह जो शहनशाह फ़क़ीर मोहम्मद खीरो बुरड़ो उर्फ़ मासाद। सो इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदड़नि जे लाइ तमामु बहितरीनु असां शइ आणे रहिया आहियूं मार्केट में, दुआ कंदा इंशाअल्लाह ताला हुनखे ॾिसंदा तव्हां फन टीवी न्यूज़ एंड एंटरटेनमेंट HD जे यूट्यूब चैनल ते। सो हुनखे सब्सक्राइब कयो, हुन चैनल खे लाइक कयो ऐं वधि खां वधि मुंहिंजा वीडियोज़ शेयर कयो। यादि रखंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फन टीवी न्यूज़ एंड एंटरटेनमेंट HD ते गब्बर सिंधी।